हिकड़ी कथा इंदी आ जैमिनी महाभारत जी। चो हरे राम। दुर्लभ कथा। महात्मा राजेंद्राचार्य महाराज को असां श्रवण कई से। ॾाढी प्यारी कथा, ध्यान ॾेई ॿुधजो। इन कथा जो इहो ई उपदेश आ त जेके धर्म ते हलन था भगवान कीअं उन्हनि जी रक्षा कनि था। केॾी बि मुसीबतूं पहाड़ जहिड़ियूं अचनि लेकिन प्रभु उन्हनि सां सदा साण। हिकु बार जी ॻाल्हि आहे, क्रोध आवेश जा अवतार चया वेंदा आहिनि केर? दुर्वासा महाराज। चओ हरे राम। ये भगवान परशुराम आवेश अवतार, ये दुर्वासा महाराज शाप त चपन ते रखियल हूंदो आहे। त हिकनी दुर्योधन वटि आया। दुर्योधन ॾाढो चालाक हुयो, कुटिल बुद्धि। उन साव करे एॾी सेवा कई गुरुजीअ जी, ॾाढो ख़ुशि थी विया। ऐं जीअं उहे अगरि शाप ॾींदा आहिनि त वरदान ॾियण में बि सक्षम। चओ हरे राम। हाणे गुरुजी चवनि था, दुर्योधन ॿुधाए तोखे छा खपे? मां तुंहिंजी सेवा भावना सां ॾाढो प्रसन्न थियो आहियां। छा त तूं सेवा कई आहे? दुर्योधन त इहो ई चाहे पियो। हाणे दुर्योधन ख़बर अथव छा चयो? दुर्योधन चई, कंहिं न कंहिं तरीक़े सां मां पांडवनि जो नाश कयां। ऐं अगरि हे हली वञनि दुर्वासा महाराज इन ते नाराज थी वञनि त बिना सेना जे मरी वेंदा, कुझु न करे सघंदा। त उन चयो, गुरु जी पांडव असांजा भाउर आहिनि, ॾिसो मन में छा आहे ऐं ज़बान ते छा आहे। मुंहिंजी इच्छा आहे तव्हां उन्हनि ते बि कृपा कयो। अच्छा, एॾी सुंदर भावना, कीअं कृपा कया? उन्हनि जी बि सेवा स्वीकार कयो, उन्हनि वटि बि वञो। ज़रूर ज़रूर वेंदुसि, पर हिकिड़ी नंढी सी ॻाल्हि आहे गुरु जी। कहिड़ी? तव्हां उन्हनि खे चइजो पांडवनि खे कि सेवा करे वठनि त मां नंढी सी तव्हांखे वेनती तो कयां, नाराज न थिजो, मुंहिंजी तव्हां ॻाल्हि मञींदव? अरे मां एॾो प्रसन्न थियां, तूं जेको चवंदे मां कंदुमि। बस दुर्योधन छा कयो ख़बर अथव? अंब जी हिकिड़ी जेकी गुठली थींदी आहे, चओ हरे राम, उहा खणी करे सुकी अची करे गुरुजीअ खे ॾिनी। हे गुरुजी, हीअ अंब जी जेकी खखड़ी आहे गुठली, इहा तव्हां पांडवनि खे ॾिजो न। ऐं आख़िरीअ में जेॾी महिल सेवा वठोनि तव्हां अचो त चइजोनि इहा गुठली हीअं हथ ते रखो, अंब जी गुठली हथ ते रखो ऐं इन में वण पैदा थिए हथ ते। ऐं वण एॾो पैदा थिए कि एॾा मिठा मिठा फल बि लॻनि उन में सुठा, कि जेके बि बीठा आहिनि सभु तव्हां बि सभु उहे अंब खाई करे पेट भरिजी वञे, तृप्त थी वञो। बसि एतिरी सी सेवा उन्हनि खां वठो। चओ हरे राम। दुर्वासा चयो, ठीकु आहे दुर्वासा महाराज, मां वञां तो चवंदोमान इहा गुठली मूंखे ॾे। गुठली खणी हलिया। चओ हरे राम। हाणे तव्हां ईअं न सोचो त गुरुजी कीअं मञिया, छो जो तॾहिं युग अलॻि हुयो, तॾहिं वचन सां कम सिद्ध थींदा। हाणे जीअं गुरुजी पहुता दुर्वासा महाराज, पांडव सावधान थी विया, छो जो थोड़ी भी सेवा गलत थी, गड़बड़ थी, गुरुजी नाराज थिया, अशाप लगंदो, नाश थी वेंदो। खूब सेवा क्यों बढ़िया, और गुरुजी प्रसन्न थिया। क्यों बस आखिरी गाल केड़ी? चई मां बढ़िया स्नान करे तो अचां पियो नदीअ में, तव्हां हिकिड़ो कम कयो, हे हथ ते रखो गुठली, हिन में वण पैदा थिए, मिठा मिठा उन में फल लगन, एतिरा फल लगन कि असां सभु खाई करे मां तव्हां सभु तृप्त थी वञूं। बस एतिरी सी सेवा तव्हां खां खपे, मां हली वेंदुमि। बाबा जी त चई करे हली आ। हिते पांडवनि जा 12 वॼिया। चई अंब जे खखड़ीअ मूं हथ ते रखो, उन में वण पैदा थिए, वण बि हिन महिल 2 घंटे जे अंदरि पैदा थिए, वरी उन में फल बि लगी वञनि, वरी सभु खाइनि बि हिन महिल, वरी तृप्त बि थी वञनि। बस भैया अॼु असांजो नाश थियणो, बस लगे तो हाणे आखिरी ॾींहं अची विया आहिनि। चओ हरे राम। सभिनि जा चेहरा लही आ, लेकिन माता द्रौपदी चेती, अरे छाजे करे था घबरायो? छो? चई श्याम सुंदर भगवान कोई विया आहिनि छा काॾे? वे तो सदा असां सां साण। चओ हरे राम। अरे बाप रे, ही विपदा कीअं टलजंदी? चई मन ही मन उन खे यादि कयो, तरी श्री कृष्ण भगवान के याद क्यों, और तुरंत भगवान कृपा रूप में भीमसेन महाराज के हृदय में प्रकट थे। चो हरे राम। हाणे
भीमसेन महाराज चवनि था काई ॻाल्हि न आहे। युधिष्ठिर महाराज धर्मराज चवनि था भीमसेन काॾो थी सघंदो है, कोई उपाय ही कोन्हे, हे कोई प्रकृति जे विरुद्ध आहे। अरे जमीन में भी लगायो, वञी बिज लगायो, खखड़ी लगायो, कॾी वञी उन में उते कोई पौधो प्रकट थे, वण ठहे, फल लगन तो समय लगी वेंदो आहे। जी ठीक आहे न, काई ॻाल्हि न आहे, लेकिन अगर मां वचन तो ॾियां, अगर सॼे जीवन में ध्यान ॾिजो, मां कंहिं भी वीर खां, बहादुर खां, क्षत्रिय खां, कंहिं खां भी चाहे युद्ध में कोई भी अची वञे, अगर मां ढिजो न आहियां युद्ध करण में, लड़ाई करण में, त हे खखड़ी हिते ही बिल्कुल फल सहित वृक्ष बण बि। ॿियो वचन चयो भीमसेन महाराज त अॼु तक अगर कॾहिं भी मां केतिरा भी बार भोजन खाधो आहे, लेकिन पेट भरे न खाधो आहे, त इहा खखड़ी वण ठही वञे। भीमसेन महाराज 10,000 हाथियुनि जी शक्ति, उन जे पेट में वृक नाले जी अग्नि जलंदी रहंदी, जैसा उन जो पेट कॾहिं न भरजंदो। तव्हां हैरान थींदव, कलेबा केतिरो कंदो भीमसेन महाराज ख़बर अथव? घणा मण ॿुधायूं उन्हनि जोड़े तोड़े करे, चयूं नाश्ते में ब्रेकफास्ट में भीमसेन महाराज केवल 30 क्विंटल भोजन कंदा। घणो? 30 क्विंटल। हाणे उन खां वधीक मंझंदि में, वरी वधीक राति में हिसाब लगाए वठिजो था। अब पोइ बि पेट भरे न खाईंदा हा। चओ हरे राम, अहिड़ो उन्हनि खे वरदान हुयो। इहे 2 वरदान जेॾी महिल भीमसेन महाराज चया, युधिष्ठिर महाराज भी पंहिंजो धर्म रखियो, द्रौपदी माता पंहिंजो पातिव्रत्य धर्म रखो। मतां सोचिजो, 5 पति उहा अयोनी जाए, बिना गर्भ में प्रकट थिया, भगवान कृष्ण के अवतार में निमित्ता माता द्रौपदी। ये तो लीलाउन प्रभु जी। महान पतिव्रता देवी माता द्रौपदी पंहिंजो पातिव्रत्य धर्म रखियो। इन तरह सां सभिनि पंहिंजा पुण्य रखिया। ॾिसंदे ई ॾिसंदे उन मों धीरे धीरे वो गुठलीअ मों हरी भरी थी वई, ऐं उन मों पौ फाटी पियो, ऐं उन में अंकुरित थियण लगा। तुरंत उन मों धीरे धीरे पौधो ठहियो, तुरंत, ऐं पौधे मों वॾो वृक्ष ठहंदो वियो। हाणे 10,000 हाथियुनि जी शक्ति, हिकिड़ो वण संभालण भीमसेन महाराज लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उन जे लाइ त ईअं आहे कि 50 ग्राम जो कोई सामान पियो हथ में। चओ हरे राम। तुरंत एडो विशाल वृक्ष ठहियो, हिक भी डाली खाली न, मिठा मिठा रसीला फल लगिया उन में। गुरु जी ॾिठो त मुस्कुराइण लगा, वाह वाह भीमसेन, वाह वाह भाई युधिष्ठिर, द्रौपदी, धन धन तव्हांजी भक्ति, बलहार वञा, मां ॾाढो ॾाढो राजी थी आहियां। भगवान कृष्ण समझी आ, गुरु जी अगर राजी थिया त पक चवंदा वरदान गुरु। भगवान पहिरियों ही समझाए छॾियो उन्हनि खे। चओ हरे राम। भीमसेन मां तो ते राजी आ। आहा, कॾ ताण मिठा मिठा फल त खाराया। महाराज अहिड़ा अहिड़ा फल रसीला, जिन महिल अंब तोड़ियूं, छा चवंदा आहिनि, कहिड़ा लंगड़ा अंब भी फैल थिया उते, तोतापुरी फैल थिया। ॿियो छा चवंदा आहिनि, जेको जेठालाल अंब खाईंदो आहे, हापूस। हाँ, हापूस भी महसूस न करे सके, अहिड़ा रसीला मिठा मिठा अंब उन में कि सब खाई करे बिल्कुल चटखारा ॼण लगा, तृप्त थिया, आनंद अची वियो सभिनि खे। आखिर श्री कृष्ण जी कृपा। चओ हरे राम। हाणे चयो गुरु जी, भीमसेन वरदान घुर। हाणे भीमसेन जे मन में आयो कि छाजे करे दुर्योधन असां सां ईअं थो करे। असां तो सपने में भी कॾहिं, असांजा भैया तो धर्मराज करुणा जी मूर्ति, 1000 गुनाह उन्हनि दुर्योधन जा माफ़ कयनि, वो भी अकारण असां सां द्वेष तो करे। अरे प्यारा, तू अगर रिश्तो नथो निभाए, भाईचारो नथो निभाए, प्रेम नथो निभाए, तो कम से कम बिना कारण जे वैर त न कर। हाँ, तू भगवान नथो थी सके तो शैतान त न बण। इहो भाव आयो भीमसेन महाराज में। चओ हरे राम। असांजे बाबा जन भी गायो, बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना न सको तो
पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। घर न किसी का बसा सको तो झोपड़ियां न जला देना। मरहम पट्टी कर न सको तो क्षार नमक न लगा देना। मरहम पट्टी कर न सको तो क्षार नमक न लगा देना। दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। 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 हरे राम। इहो सोचे करे भीमसेन महाराज चयो, महाराज हिकिड़ो वरदान ॾियो मूंखे कि जेके असां सां अकारण द्वेष कनि, वैर कनि, बिना कारण जे असां उन्हनि जो कुझु न बिगाड़ियो हुजे, असां अगरि धर्म ते आयूं पोइ बि कोई असां सां अधर्म करे थो त कुल सहित नाश थी वञे। तुरंत दुर्वासा महाराज चयो, तथास्तु, हे त धर्म सम्मत आहे वरदान, मां तोखे वरदान ॾिनो। इहो चइबो आहे ॿिए जे लाइ जेके खूह खोटींदा आहिनि पाण ई वञी किरंदा आहिनि। इहो छा पियो केरु पियो चाहे? दुर्योधन पियो चाहे। ऐं उहो पलटजी करे कंहिं ते लॻो? दुर्योधन ते अभिशाप लॻो। दुर्वासा महाराज खे तृप्ति न थी। भीमसेन ॿियो बि वरदान घुर, मां तोते ॾाढो राज़ी आहियां। हाणे भीमसेन महाराज खे मौक़ो मिलियो। चईं महाभारत कंहिंजे करे थी थिए? इहो दुर्योधन खे बिगाड़ण वारो केरु आहे? मामा शकुनी, हिकु नंबर जो बदमाश माण्हू, सॼी बाहि लॻाइण वारो। इहो चवंदा आहिनि न संग जो रंग, केवल शकुनीअ जे संग में दुर्योधन बिगड़ी वियो। इहो आयो ई इन करे बर्बाद करण जे लाइ। चई महाराज हिकिड़ी ॻाल्हि, गुरु जी तव्हांखे त ख़बर आहे कि मुंहिंजे मूंखे तृप्ति न थींदी आहे, पोइ हाणे वधीक खाईंदो आहे त थोरो डोल डाल करणी पवंदी आहे। डोल डाल सम्झो था? शांति निकेतन वञिणो पवंदो आहे। तव्हां अञा नथा सम्झो? अरे भाई वधीक जो खाईंदो माण्हू त हाँ शौचालय वेंदो कि न वेंदो? हाँ, त हिकिड़ो वरदान जो, खावां मां भोजन करे भीम, शौच जाए शकुनी। आई ॻाल्हि सम्झ में? अरे रोटी खाईंदुमि मां, आ लोटो खणी भॼंदो केरु? मामा शकुनी। गुरु जी मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, मां छा कयां? अहिड़ी प्रकृति भगवान ॾिनी आहे, पेट भरजंदो न आहे, पोइ बि मां 30 क्विंटल खाई करे बि भूखो रहंदो आहियां, मां मुंहिंजो पेट न भरजंदो आहे। गुरु जी खिलण लॻा, तथास्तु, चओ हरे राम। हाणे त महाराज अहिड़ी ॻाल्हि थी वई, हाणे भीमसेन महाराज चकाचक खाए, परवाह ई न आहे। जेतिरा बार भीमसेन खाए, अचानक शकुनी वञे, हलो वॾी सभा लॻल आहे, मंत्रणा करणी अचे, अरे भांजे बि मूंखे पेट में गुड़गुड़ थी थिए, वरी हली वञे, वरी अचे कुझु ॻाल्हाए, वरी भॼी वञे। चओ हरे राम। हिकु बार तो घटि वधि ॻाल्हायो, जॾहिं शकुनीअ भीमसेन महाराज खे अहिड़ो गुस्सो आयो, 10 किलो मिर्ची खणी करे, लाल लाल मिर्ची पीसियल बढ़िया, ऐं हुन में पाणीअ में घोले करे सत्तू ठाहे करे पिया। पोइ जो शकुनीअ जी हालत थी, हाँ अहिड़ियूं छिकियूं ॾे, अखियुनि मां पाणी निकिरे, डुकूं पाए, हालत ख़राब थी वई। चओ हरे राम। इन करे चवंदा आहिनि भाई,
तव्हां मन में भी कंहिंजी बुराई न चाहियो, छो जो पहिरियों बुराई मन में ईंदी आहे। पहिरियों संकल्प विकल्प में वीचारनि में मन में, पोइ वरी असां उहो कर्म कंदा आहियूं। इन करे कर्म करत होवे न कर्म तिस बैसनो का निर्मल धर्म। चओ हरे राम हरे कृष्ण